फरमाई अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबा। रब फरमायो जेको भी तवाजे जुबान मां भलो लफ्ज निकतो, तवाजे जुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तवाजे जुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तवाजी जुबान मां भलो लफ्ज निकतो कशजरतिन तय्यब, जमत जमीन में भलो वण पोखियो है। मिसाल देखो पो गाल समझ में ईंदी। हदीस में अचे तो मुझे मिठे नाले वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फरमायो मेराज वारी रात सती आसमान ते बैतुल मामूर वट मुझी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सा मुलाकात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुझा महबूब पांजी उम्मत के मुझो न्यापो दीजा अल जन्नत की आन, जन्नत खाली प्लाट थव, जन्नत में काश कान थव, न बाग न बागीचा न बंगला न महला तू न नारू न हूरू। हाणे जेको तुझो उम्मती जमीन ते पढ़ंदो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम, अल्लाह ताला तुझे उन उम्मती जे ला जन्नत जे उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े के उन वण जे थुड़ जे भरसां बीहारे करे डुकायो, पर उन वण जी लाम जी छांव कान खुटंदी, एडो वॾो वण थो रब पैदा फरमाए। असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी कब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा हा, फरमाईंदा जॾहिं बानो ज़मीन ते अल्लाह जो ज़िक्र कंदो आ, कुरान मजीद जी तिलावत कंदो आ, ज़िक्र जी मजलिस में कुरान मजीद जे मजलिस में वेहंदो आ तो उन जे जन्नत जे बंगुलन जी ठक ठक शुरू थी वेंदी आ। के फरिश्ता सिर सोन जी खयूं पिया अचनि, के चांदीअ जी खयूं पिया अचनि, के मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि, के अंबन जूं चकियूं के खजन जूं जतियूं पिया पोखिन, के सूफन जा बाग के नारगिन जा बाग पिया पोखिन, के खीर जूं नरूं पिया खोटन, के माखी जा वाह पिया खोटन। फरमाईंदा पर जॾहिं बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आ, उताकुन में वञी तास ऐं पता खेॾंदो आ, होटलुनि ते वञी ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो आ, बेहयाई ऐं बुछड़ाई जे प्रोग्रामनि में पंहिंजो वक़्तु ज़ाय कंदो आ, तो ये फरिश्ता तेशूं करियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा आहिनि। तव्हां चाहियो था असांजे जन्नत जे बंगलनि जो कमु हले या अध में रहियो? हिते घर अध में रहियल आहे त केॾो फ़िकिर आहे। चवंदा कर्ज़ खणी बि छित विझरायोसि। हालांकि ही जेको बाजी शरीफ़ में तव्हां ही असां बंगलो ठहरायो आहे, इन में त पन्नो आकिल या घोटकी जे बठन जूं सिरूं आहिनि, पर अल्लाह साईं फरमायो तव्हां कुरान मजीद जे मजलिस में वेठा हो, जन्नत में जेके मां तव्हांजे लाइ बंगला पियो तैयार करायां उन्हनि जी हिकिड़ी सिर सोन जी, हिकिड़ी सिर चांदीअ जी। ही जेके तव्हां असां बंगला ठहराया आहिनि इन्हनि जी ओसर या त गारे ते या त सीमेंट ते
पर असां हिते कुरान मजीद जे मजलिस में वेठा आहियूं, उते जन्नत में जेके असांजे लाइ बंगला पिया तैयार थियनि उन्हनि जी उहो सारी मुश्कई अंबर जे गारे सां। ही जेको तव्हां असां करोड़ जो बंगलो ठहरायो आहे, इन में वध 15 साल 20 साल रहंदासीं। 20 सालनि खां बाद इन बंगले जे गेट मां असांजो जनाज़ो हमेशा जे लाइ निकिरंदो। पर जन्नत में जेके तव्हां असांजे लाइ रब बंगला तैयार कराया, फरमाई खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। रब फरमायो उन्हनि बंगलनि में दाखिल थींदो त कॾहिं बि निकिरंदो कोन, सदाई पिया उन्हनि बंगलनि में रहंदो। हिते आहे छा, हितों जी हर शइ आरज़ी, माल आरज़ी, जान आरज़ी, इज्जत आरज़ी, जवानी आरज़ी। बाबा जी जेके कुराड़ा वेठा, ये असलो खां वठी कुराड़ा या पहिरें जवाना? को वक्त अहिड़ो हुयो जो असांजी इन्हनि कुराड़नि खे एॾी मस्ती हूंदी जो वाहन ऐं शाखुनि तो टपा ॾींदा हुआ, जबलनि ऐं दीवारुनि तो छलांगूं लॻाईंदा हुआ। अज वेचारा बिना हवा जे पिया लुॾनि। ये असांजा कुराड़ा रिटायर ऑफिसर कंहिं वक्त में एॾी इन्हनि की वॾाई हूंदी हुई जो कुर्सी ते वेठा हूंदा, केरु सॾु कंदो हुन त कंध बि पोइते कोन वराईंदा हुआ, ॼण कंध में किली लॻल अथनि। अज वेचारा रिटायर थियण खां बाद घर में 10 दफ़ा पुट के पे सॾु कनि त पुट भी जवाब कोन पियो ॾे। फोट छा थियो अथई, कुराड़ा मगज़ी खाई हुआ, रिटायर थियण खां पोइ मरी बि कोन थो। सही तो चवां या ग़लति? मौलाना अब्दुल्ला चांदे रहमतुल्लाह अलैह सच फरमायो, वही जवानी आई पीरी, कॾहिं शेरत कॾहिं कीरी, कॾहिं अमीरी कॾहिं फ़कीरी, उथण वेहण खां लाचार हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं जोधा जवान सदाइन, कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइन, पागल भी था पोड़ो भाइन, कचहरीअ में भी कोन था आणिन, खिली खिली था टकन ॿार हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं अमीनो गुल गुलाबी, कॾहिं सोनो मोहम्मताबी, हाणे शौक़ रहियो न शताबी, अच्छा थी विया वार हाणे हड़ भॼी विया यार। माना हितों जी जवानी आरज़ी आ। पर हदीस में अचे तो नबी से फरमायो जन्नत में एक दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उम्र वधी वेंदी। उम्र वधंदी त ताक़त भी वधंदी, उम्र वधंदी त हुस्न भी वधंदो, उम्र वधंदी त जवानी भी वधंदी। दुनिया में जवान कुराड़ो थे, पर नबी से फरमायो जन्नत में जवान जीअं पोतीअ जवान थींदो ईंदो। जिंदगी हुआ है, हितों जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं, या बाजी शरीफ जे कुराड़न जूं ज़ालूं जवान। तव्हां मखण पिया खारायो न कचो वेझो। असांजे कुराड़न जन शौक़ में शादियूं कयूं, अज उन्हनि जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं। उन्हनि वेचारियुनि जा भी डंदड़ा भॼी पिया, मुंहं में गुंज अची विया। पर अल्लाह से फरमायो फजअलनाहुन्न अबकारा उर्बन अतराबा। 27 सिपारो सूरतुल वाक़िया थो पढ़ा। रब फरमायो जन्नत में तव्हां जी लाइ रब जेके ज़ालूं पैदा कयूं आहिनि उहे सदाई जवान हूंदियूं, कर भी कुराड़ियूं न थींदियूं। जिंदगी उहा आहे। हिते खीर कोन पियो मिले, मिलंदो त अध ते पानी काढ़े फ्रिज में रखूं त ठीक, बिजली न आए त सुबुह ताईं धप करे वञे, कुत्तो भी न लके,
पर अल्लाह से फरमायो व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमुहु। फरमाई जन्नत में मां रब तव्हांजे लाइ खीर जा वाह खोटराए छॾिया आहिनि। छाजूं मेयूं छाजूं ढगियूं, न बकरी जी जरूरत न रिढ जी जरूरत, न गाह जी परेशानी न खड़ जी गिनती न बुआई पलाल जो फिक्र। कुरान तो फरमा हर जन्नती जे हर बंगले में खालिस खीर जो वाह पियो वहंदो। लम यतगय्यर तअमो, उन खीर जो जायको भी तब्दील कोन थींदो, फिटंदो भी कोन। 24 कलाक साफ सुथरे खीर जो वाह। इते माखी कान पई मिले, कच्चे मुंह भी माखी वही हली। मिलंदी त अध ते खंड जी चाशनी मिलल। नंढड़ो ॿार बीमार थो थे त चमची जे लाइ परेशान। पर रब फरमायो व अनहारुम मिन असलिम मुसफ़ा। 26 सिपारो सूरत मोहम्मद। रब फरमायो तव्हां रुगो ईमान मजबूत कयो, अमल चंगा कयो, मरण खां बाद जन्नत में मां रब तव्हांजे लाइ माखी जा वाह खोटराया। माखी जा वाह न बबुर ते चढ़ण जी जरूरत, न लीमे ते चढ़ण जी जरूरत, न डाटे ऐं कुहाड़ी खणण जी जरूरत, न धुएं जी जरूरत, न माखीअ जे डंग जो को खौफ ऐं खतरो। कुरान तो फरमाए जी वाह पानी जा पिया वहन, इहे माखी जा वाह पिया वहंदा। खालिस माखी खीर में विझी पियो तव्हांजी मर्ज़ी, पानी में विझी पियो तव्हांजी मर्ज़ी, इहे माखी खाओ तव्हांजी मर्ज़ी। सॼो ॾींहुं पिया माखी खाओ, ड्रॉप न थी। सुबुह खां वठी माखी जो खाइण शुरू कयो, भली सॼो ॾींहुं पिया खाओ, राति ॾींहुं पिया 24 कलाक पिया माखी खाओ। मता समझो त के बदहाज़मो थींदो या ख़राब ऐं खटियूं ओघराईंदियूं का शइ। बकर जी सिजी जो खाओ पिया, खाइण में शुरू थियो हल बाबा, सॼो हफ़्तो पिया खाओ रुगो बकर जो गोश्त, न ड्रॉ थिए। जेकर तव्हांजी मर्ज़ी आहे त बसि खाओ पिया, यको महीनो पिया खाओ। हिकिड़ो बकर खाई ख़तमु कयो, वरी ॿियो बकर। उहे बकर हिननि जॻह न हूंदा, अलाए छा हो। हितों जे शराब जो हाल तव्हां ॾिसो था, बदबूदार शराब। शराबी भरसां वेहंदो त धप पई ईंदी। जंहिं बंगले में शराब पीतो ईंदो उन में निंड न ईंदव। सही तो चवां या ग़लति? असांजो दोस्त हुयो हाणे तबलीग जमात में 4 महीना लॻाया अथई। वो ॿुधाए पियो, चईं मां शराब ठाहींदो हुउसि, कचो शराब जंहिंखे ठरो चइबो आहे। एॾो जो अलाड़ जे पासे जो चईं इलाइक़े जो ज़मींदार हुन जे पुट जी शादी हुई। पोइ मूंखे ऑर्डर ॾिनई त 2000 कचे शराब जूं थैलियूं खपनि। उहो वरी थैलियुनि में हूंदो आहे पैक, हिकिड़ो त बोतलूं हूंदियूं आहिनि फैक्ट्रियुनि में ठहंदियूं आहिनि। चईं महीनो 1.5 महीनो मां महिनत करे 2 ड्रम हुजनि शराब जा ठरे जा, उहे तयारु कयमि। सुबुह जो शादी, रात जो पाड़े जा के हरामी कुत्ता अमेरिका जा पढ़ियल उन्हनि ड्रमनि ते मथे वेही करे काकूस करे उन शराब। सुबुह जो ॾिसां त कुत्तनि वारो काकूस अची परेशान थियसि। पोइ दिलि में चयमि त घबरा न, आयो हू बि पलीत आहे, ही बि पलीत, पलीत ॿई आहिनि। पोइ चईंसि उन कुत्तनि वारे काकूस खे ॾुध वांगुरु वेलोड़े सफ़ा हिकु करे छाणे थैलियुनि में पैक करे रईस वटि पहुचायुमि। शादी खां 2 ॾींहं ते पैसा ॾियण जे लाइ आयो। ख़ुशीअ में मां पई न चई फलाना ज़िंदगी में संगत अहिड़ो शराब न पीतो आहे जेको हिन दफ़े ज़ालिम तो प्यारियो। कहिड़ो नुस्ख़ो तो हुन में विधो जो हर कोई एड्रेस पियो वठे त असांखे बि एड्रेस ॾियो त शादी ते इनखे ऑर्डर कयो। मस्जिद कूड़ हुजे, ख़ुदा मूंखे माफ़ न करे। शराब में जेतिरो हराम घणो विझो एतिरो लज़ीज़। ये लाड़ में कोली ठाहींदा आहिनि शराब, बबुर जा छोॾा
कारो गुड़ बदबूदार हिते जे खारकू ओ हेठ जे खराब होंदियूं किन्नी डाख ओ आवे जंदान अञा भी मज़ो न कंदो पछाक में लांग वराए मुठंदा पो शराबी चवंदा वाह वाह समझंदा असां जहिड़ो मोत को आहे मुट पी वरी तारा पिया ॾेखारे शराब में मुठ में ज़रे जेतिरो भी फर्क कोन अथव उलमा खां पुछी ॾिसो शराब जो हिकिड़ो कतरो खूह में किरी पियो सॼो खूह पलीत शराब जो हिकिड़ो कतरो खूह में किरी पियो सॼो खूह पलीत तंहिंजे करे त नबी साईं फरमायो मन शरिबल खमरा वज़ा अला उम्मिही व खालतिही व अम्मतिही फरमायो जेको शराब थो पिए उनजो एडो गुनाह अथव जो सगी मां सगी मासी सगी पुफीअ सां तो निकाह करे भंग भी इन जे करे हराम आहे छो त इन जो क्यास शराब ते आहे चरसई हेरोन भी इन जे करे हराम आहे छो त इन जो क्यास शराब ते आहे असांजी ज़ालिम हुकूमत चरसई हेरोन खे पकड़ींदा शराब जूं वरी पाण मंथलूं था चरसई हेरोन जे लाइ उन्हनि पठाणनि खे सॼी ज़िंदगी जेल में था विझी छॾनि ऐं शराब पाण पिया था असेंबली में चर्स हराम हिन जे करे थो शराब हराम असुल त शराब आहे शराब पियो थो हले खुलेआम ऐं चर्स था किथे पकड़नि किलो था नाच था त असां हेॾो चर्सई हेरोन पकड़ियो भंग जो क्या शराब अॼु असांजा मवाली चवनि था भंग न आहे ॾही आहे पियण जी बि वही आहे के वरी चवनि था भंग न आहे गाह आहे पियण असांखे मुबाह आहे के वरी मवाली चवनि था भंग न आहे थाधल आहे लिड न आहे लॾूं आहिनि लिड खे लॾूं सम्झी करे पिया खाइनि पेशाब खे थाधल सम्झी करे पिया पीअनि सॼो मुल्क जे भंगोरनि जो गॾियो हिकिड़े भंगोर मां जान थी छुटे त वरी ॿियो थो खिचे वरी ज़ुल्म इहो आहे जो हज़रत अली से जो नालो मुबारक बि इहे पिया पाक नालो डी हैदर अली अली इहो अली अली छा आहे को बाइजी शरीफ़ जो को धारे जो जा अली ईअं पिया नालो खणनि मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं मुंहिंजे सोने अली साईं जे पगदार पुट हज़रत इमाम हसन साईं जी आॾो केरु भंग ई चर्स पी करे ईअं बेदबी सां रुखो नालो खणिया डी हैदर ॿुधायो इमाम हसन साईं मोचड़ा हणे साया न हज़रत इमाम हुसैन साईं जी आॾो इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम जाफर सादिक जी आॾो केरु भंग ई चर्स पी करे ये बेदबी सा नालो खणिया अली अली ॿुधायो ये बुजुर्ग मुंहं ते दांगी मलन साया न अॼु वाइदो कयो त जेको भंग ऐं चर्स पी ये बेदबी सां आल बैत जो नालो खणंदो वस हूंदो त मुंहं ते दांगी मलींदासूं न त तारा ज़रूर ॾेखारींदासीं सही तो चवां या ग़लति वस हुजे त मुंहं ते दांगी मली न त असां सलाम कलाम न कयूं हितों जो शराब बदबूदार पलीत शराब अज मुसलमाननि जे शादियुनि में ख़ुसूसन वॾनि माण्हुनि जे शादियुनि में शराब ईअं पियो हले जीअं पेप्सी जी बोतल पई हले जंहिं शादी में शराब न आहे चवनि था या शादी थी न पर अल्लाह साईं फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो अमल चङा कयो वअनहारु मिन खमर जन्नत में मां रब तव्हां जे लाइ पाक शराब जूं नहरूं आयूं आहिनि वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा मां रब पंहिंजे कुदरत जे पाक हथनि सां तव्हांखे शराब पियारींदुसि वो हिन शराब जहिड़ो कोन हूंदो ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून
कुरान तो फरमाए उन में नशो भी कोन हूंदो, मथे के चक्कर भी न ईंदा। लज़्ज़तिल लिशारिबीन, रुगो मज़ो ही मज़ो, लज़्ज़त ही लज़्ज़त हूंदसि। जिंदगी आहे इते खाधो पिया खाऊं त हज़म कोन थो थिए, आहे या न? ख़राब ओघरायूं, खटियूं ओघरायूं, होटलुनि ते त मैनेजर जे टेबल ते जोहर जूं टिकियूं पयूं हन, सौंफ पिया हन त इहे खाओ तॾहिं ओघराईंदा। पर अल्लाह साईं फरमायो कुलू अशरबू हनिया, जन्नत में जेतिरो वणेव ओतिरो खाओ, जेतिरो वणेव ओतिरो पियो। वरी वॾो हौज़ हुजे खीर जो, वॾो हौज़ हुजे माखी जे शरबत जो, सुबुह खां वठी शाम ताईं, शाम खां वठी सुबुह ताईं यको पियो पिया। बदहाज़मो कोन थींदो, मज़ो ही मज़ो, लज़्ज़त ही लज़्ज़त, ख़राब ओघरायूं भी कोन ईंदियूं। हदीस में अचे तो जेतिरो वणे ओतिरो खाए। जन्नती हिकिड़ी खुशबूदार ओघराई ॾींदो, जंहिंजी मेलनि ताईं खुशबू फैलिजी वेंदी। हिकिड़ी खुशबूदार ओघराई में सॼो हाज़मो थी वेंदो, न पेशाब जी ज़रूरत न बाथरूम जी ज़रूरत। ज़िंदगी आहे, हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे? रुगो सूरज उते जन महिल पहुचंदासीं नी, ईअं सम्झो बाबा हिते नंढड़े ॿार खे माउ जे पेट में खुराक कहिड़ी मिलंदी? खून। उहो जेको माउ वारी औरत खे ईंदी आहे, ॿार जो पेट में ईंदो आहे त उहा माउ वारी बंदि थी वेंदी आहे, उहा वरी उन ॿार जी खुराक थी। माना माउ जे पेट में उहो खून नाड़े जे ज़रिए सां, वात जे ज़रिए सां, नाड़े जे ज़रिए सां हुनखे मिले थो। नंढड़े ॿार खे था चऊं त ॿाहिरि निकिर, ॿार वॾा मज़ा आहिनि, त उते चंबड़ियो पियो आहे। न सही मज़ो आहे हिते, ज़िंदगी आहे हीअ जेका अम्मा जे पेट। वरी हिते जो अचूं था त चऊं था बसि ज़िंदगी आहे हीअ, हालांकि हिते त ज़िंदगी सूर ई सूर आहे।